या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गुलामानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए लेकिन परवाह नहीं करते। या मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बान 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 कुर्बान, एक बार नहीं दो बार कुर्बान, दो बार नहीं तीन बार कुर्बान, तीन बार नहीं चार बार कुर्बान, चार बार नहीं 1000 बार कुर्बान। या मोहम्मद मुस्तफा कुर्बान तेरे नाम पर, पाको सच्चा है दीन तेरा, हूँ फिदा इस्लाम पर। बहुत शीरीं, बहुत मीठा, बहुत लजीज, बहुत शीरीं नो लजीजो, पाको तेरा नाम है। जो अदब से नाम ले वो लायके इनाम है। दर्दमंदों से न पूछ, दर्दमंदों से न पूछ, कहाँ बैठ गए आका, तेरी महफिल में गनीमत है जहां बैठ गए। निहायत वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ व मुकर्रम सामईन किराम, मुझे अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों हैं भाई, आवाज बंद हो जाए बाबा, हेरा नंढड़ा बारो। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों हैं भाईरों, हर साल जी तरह सा इन साल भी अवां असां अल्लाह जे प्यारे बाने जे बारह शरीफ में शरीक थे आयूं। यकीनन अवां असां जो अकीदो आ, अवां असां जो ईमान आ। आया खाली आयूं पर मोटंदासीं तो रहमत जूं झोलियूं भरे मोटंदासीं। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह वारन वट, अल्लाह जे दोस्तन वट, अल्लाह जे प्यारन वट, अल्लाह जे सोहणे महबूब मिठे नबीअ जो फैज़ हुंदो आहे। उन्हनि जी दिल जी तार मदीने वारे साईं सां जुड़ियल हूंदी आहे। उन्हनि जो दिल जो ताल्लुक मदीने वारे साईं सां जुड़ियल हूंदो आहे। उन जी मोहब्बत में मुस्तग़रिक़ हूंदा आहिनि। अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जी मोहब्बत जा मस्ताना आहिनि। खुदा वारा दुनिया में आहिनि तभी संदन खां फैज़ ईंदो आहे उन्हनि जे सीने में, पर कब्र में सुम्हंदा आहिनि त मरंदा न आहिनि, कब्र में भी जिंदा हूंदा आहिनि। न चई सुभान अल्लाह। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों ऐं भाइरो, यकीनन अवां असां गॾु थिया आहियूं। असांजो अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे त असीं खाली कोन मोटी वेंदासीं। छो
ही फैज़ मुझे उन पाक नबी जो फैज़ आ मदीने वारे साईं जे सीने मां मुंतकिल थींदो आ। ही उहो सीनो आ महबूब जो वो फैज़ आ जो क़यामत ताईं मुस्तफ़ा करीम जो फैज़ खुटणो नाहे। न चई सुभान अल्लाह। आहे न मिले पियो या न पियो मिले ॻाल्हायो मिले पियो। शमा बरंदी आ त परवाना ईंदा आहिनि। शमा उंझाए छॾ परवाना पंहिंजे पंहिंजे जाइ में हूंदा वेझो न ईंदा। ख़बर पई त लोढ़े शरीफ़ में मुस्तफ़ा जे फैज़ जा शमा ऐं बरन पिया। जंहिं दरगाह जो बुनियाद हज़रत सोने साईं दिल मुराद लोढ़ाई रखियो बुनियाद रखियऊं ही लोढ़ो आबाद थी वियो। आबाद थी वियो पाण आराम में सुता पर आबादी खत्म न थी। पंहिंजी जाइ ते पंहिंजो जानशीन हज़रत साईं जंहिंजो सालानो उर्सा मीर मोहम्मद सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। संदन पंहिंजी जाइ ते सजादा नशीन रखियऊं। तव्हां सोचो हूंदो त साईं हलाए पियो प्रोग्राम के दरबार के फैज़ ॾे पियो कई मानन के करामतूं ॾेखारे पियो अल्लाह जो ज़िक्र समझाए पियो ज़िक्र जी तलकीन करे पियो। उनखां बाद छा थींदो पर न इहा शमा बरंदी आ। पाण आरामी थिया आरामी ॾाढे त चओ छो त अल्लाह वारा आरामी थींदा आहिनि शैतान वारा हरामी थींदा आहिनि। आरामी थिया पर अहिड़ो जवान छॾियऊं जो मूंखे अॻे साल वाइज़ में देर सां आयो सोतिरो मज़ो न आयो जेतिरो हिन जाइ ते ज़िक्र में मज़ो आयो आहे। केॾो न मज़ो हुयो। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ज़िक्र भी निर्वार चो सुभान अल्लाह। ज़िक्र भी निर्वार। हिकिड़ो दफ़ो हिकिड़े जलसे में पिया वञूं मूंसां नात ख़ान बि गॾु हुया। इशा जी निमाज़ जो टाइम थियो गाॾी बंदि थी वई मस्जिद में आवाज़ पे आयो तो मूंखे नात ख़ान ॿुधायो साईं इहो ज़िक्र जेको आहे न लोढ़ाई शरीफ़ जो अथई। मूं चयो ज़िक्र कादरी आहे इहो ज़िक्र जेको आहे न ज़िक्र कादरी आहे पर इहो ज़िक्र लोढ़ाई आहे। न चई सुभान अल्लाह। हर गुलेरा रंग बुए दीगरस्त अल्लाह जे हर पैदा कयल गुल में पंहिंजी खुशबू आ तो खुदा वारन जे दरबारन ते भी पंहिंजी पंहिंजी खुशबू आहे। नथा चओ आहे न। अर्ज पे कयम त मुझे पाक नबी जो फैज़ आ मुझे दिलबर नबी वट जेको ईंदो हो खाली न वेंदो हो। न चई सुभान अल्लाह। आया आया जे महबूब जे मुखड़े ते नजर पयन वदुहा वारे चेहरे ते नजर पयन वल्लैल वारे घुंडड़ीदार वारन ते नजर पयन। मुस्तफा जे सामो वेही फरमान था सोना दिल त फुरे वे बाकी जिस्म कादे कयूं जिस्म कादे कयूं चल पे दिल यार दा नजराना सिर यार दा नजराना ले यार दे कोलाए सोना
अवाजी दरबार में आयो आया अल्लाह केरा यहूदिया मुझे मिठे नबी जो मुखालिफा मुझे सोने हबीब के घटवट गालाइंदो आ रस्ते में अची रहो आ मुझे पाक नबी जो साहबिया मुझे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम आ अल्लाह जो कसम वने तो रस्ते में पर मुझे सोने दा तराना गाइंदो थो वने सलात पढ़दो पियो वने छा पियो चवंदो वने जे पियो सल्ले अला नबी ना सल्ले अला मुहम्मद यहूदी जो नजर कयस ही केड़ो आ जे मुहम्मद जो नालो वठी रहो आ वे जो आयुस जे तो केर जवान ही बुधाई तमा मिठे नबी जो गुलाम आया मां मोहम्मद जा जवान आया मो सोने मुस्तफा जे दर जो गुलाम आया अदा को के जो गुलाम सदाए के जो गुलाम सदाए पर वासा भी तमा जे इश्क ता कुर्बान वजा जेको पुछंदो हो गुलाम चौंदा सा त मुस्तफा जे दर जा गुलाम आयो हबीब जा गुलाम आयो यकदम यहूदी चवण लगो ये तो खबर तुझो हबीब केड़ो आ तुझो महबूब केड़ो आ तुझो आका केड़ो आ चयदा तू तो सजी जिंदगी मुझे आका के गारियों ॾिनो है घट वध ॻाल्हाई गुस्ताखियूं कंदो रहियो ही पर मुझे यार जो दीदार कर त खबर पई ॾिस त खबर पई ॾाढे त चओ ॾिस त खबर पई यार जो दीदार कर त खबर पई जे खबर पवई यकदम हाजी गुलाम नबी महेसर वांगुर आफ अकल में हाजी गुलाम नबी महेसर वांगुर जुबान मां चई दींदे छा चवंदे ही ॻाल्हि चवंदे ॿियो मुबारक मिड़ई मुंह गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया न चई सुभान अल्लाह छा चवंदे ॿियो मुबारक मिड़ी मुंह गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ॿियो मुबारक मिड़ी मुंह गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया माण्हू जॾहिं मदीने खां मोटंदा आहिनि अल्लाह वॾे वॾे प्यारे सफ़र खां मोटंदा आहिनि तूं असां वञी उन्हनि खे हार पाराईंदा हो हाजी गुलाम नबी खे जॾहिं महबूब जो इश्क महबूब जो दीदार थियो आहे छा पियो चवे चए पियो हाणे हारनि जी हसरत न वीचारवा हार छाजा मुझो यार खुद हारवा सुभान अल्लाह सदको न चयो सुभान अल्लाह चेतो हाने हारन जी हसरत न वीचारवा हार छाजा मुझो यार खुद हारवा हार पाए घुमाया रखा हावते हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया साहबी तारीफ़ करे रहियो आहे साहबी पंहिंजे आका जी तारीफ़ करे रहियो आहे और दुनिया वारो खुदा जो कसम तारीफ़ जे लाइक़ छो त अल्लाह तारीफ़ जे लाइक़ अल्लाह बेमिसाल रब बेमिसाल मुस्तफ़ा तारीफ़ जे लाइक़ छो त महबूब भी बेमिसाल मुस्तफ़ा जी अख भी बेमिसाल हबीब जा हथ भी बेमिसाल मुस्तफ़ा जा ॿुधण वारा कन भी बेमिसाल हबीब जो अखियूं भी बेमिसाल मुझे महबूब जा जुल्फ भी बेमिसाल मुझे महबूब जो जिस्म जो हर तालू जो बेमिसाल साहबी तो चए अदा तो न ॾिठो आहे जन ॾिठो आहे तन खां पुछा कर मुझे महबूब खे ॾिठो जंहिं हिकु वारी आहे तड़पंदो सो ई सजण तड़पंदो सो
सोई सजन लायो मेरे सारिया मुझे महबूब खे तू जो महबूबा मुझो महबूबा अल्लाह तो चए ऐ गैबतान नबी असां तोखे मोकिलियो आहे पंहिंजो महबूब बणाए रब चवे तो मुंहिंजो महबूब आहे इंसान चवनि असांजो महबूब आहे जिन चवनि असांजो महबूब आहे फरिश्ता चवनि असांजो महबूब आहे सिद्दीक चवे असांजो महबूब आहे उमर चए मुंहिंजो महबूब आहे उस्मान चए मुंहिंजो महबूब आहे अल्लाह अली चए मुंहिंजो महबूब आहे हसनैन चवनि मुंहिंजो महबूब आहे लोड़े वारो साईं दिल मुराद चले तो मुझो महबूबा छॾियो त सांस छॾियो त वञा दीदार कयां चऊं साईं टिकट खां सवा दीदार न थींदो आहे फरमाई टिकट तव्हांजी आहे असांजा तारूं ॻंढियल आहिनि असां सॾु कंदो आहियूं असांखे घुरायो वेंदो आहे इन जे करे मां महबूब खे सॾु करे तव्हां जहाज़ ते सवार थियो मां पंहिंजे डंडे ते सवार थियां पोइ ॾिसूं था त मदीने तव्हां था पुॼो या असां था पुॼो ख़बर पई त अल्लाह जे जे ताबे थोड़े भी आहिनि डंडा भी आहिनि लच्छूं भी आहिनि ज़मीन भी खुदा वारनि जे ताबे आहे जे चवनि त मदीने पहुचण में देर करनी कान सुभान अल्लाह सुभान अल्लाह यहूदी ॻाल्हि कई ॾे त ख़बर कहिड़ो आहे चए तो मुंहिंजे महबूब खे ॾिठो जंहिं हिकु वारी आहे तड़पंदो सोई सजण सदके सदके तड़पंदो सोई सजन लायो मेरे सारिया मुझे महबूब खे ॾिठो जंहिं हिकु वारिया थियो न पैदा थींदो मुझे हबीबन जहिड़ो थियो न पैदा थींदो सदके मदीने वाला न थियो न थींदो थियो न पैदा थींदो मुझे हबीब न चहिरो थियो न पैदा थींदो मुझे हबीब न चहिरो जंहिंजे अॻियां चंड बे कई शर्मसारिया तड़पंदो सोई सजणा लायो निरसारिया मुझे महबूब खे ॾिठो हिकु वारिया सारी तारीफ़ करे पियो वाखाण करे पियो हमद गाए पियो सलात गाए पियो यहूदी ॾिठो यार तू तो मस्तानो आहे हीअं ॾिसे सघियो हो गाए पियो हे ॾिसे पियो ॾिसंदे ॾिसंदे चवण लॻो आहे तू मस्तानो आहे तू को चरियो आहे तोखे कंहिं चरियो कयो आहे चए थो अदा हिकिड़े कयो आहे चरियो जंहिं मुंहिंजो दिलि आहे फुरियो उहो केरु आहे अल्लाह अल्लाह हेॾे तवजो कर इन जो जवाबु मुंहिंजे मुर्शिदनि बि हिन तरह ॾिनो आहे चए थो चरियो आहियां मोहब्बत में चरियो आया कयो आ मस्त महबूबन कयो आ मस्त महबूबन खिरबत में खरियो आया शिरक बिदअत संदी फतवा ऐ मुल्ला तो छाती पे नचे वाह सही वाह बड़े वाला शायरी शिरक बिदअत संदी फतवा ऐ मुल्ला तो छाती पे इन्ही फतवा सबब कदे न वरनो आवरियो आया चरियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया तू मस्तानो आ यहूदी तो चवे तू तो मुखे चरियो थो नजर अचे चे तो हाव मस्तानो आया भी उन जो आया दीवानो आया भी उन जो आया परवानो आया भी उन जो आया
आशिक आया सिर घोरे दिनो आ चई दिनो थम छा चयो थमान ई गाल करे छड़ी मास पंज यार सा ही गाल करे छड़ी मास ए मुजा महबूब ए दिल्ला जका तुझे हवाले करे छड़ी थम सिर जो सौदो करे छजो थम हबीब मां तुझी तारीफ गाइंदो रहंदुस वाखान गाइंदो रहंदुस यहूदी चवण लगो आ ओ सहाबी हेदे आ मुखे इन जवान जो दीदार कराईंदे मरहबा मरहबा खारींदे सही चई हलंदे त ॾेखारींदुसि यहूदी साण मस्जिद नबवी दे सहाबी वरतियूं थो अचेस दरवाजे ते आयो सिद्दीक वेठो बिस्मिल्लाह वाह सही वाह हाणे हिकिड़े सूफी मूं सां गॾु पे जलसो कयो चए पियो शरीयत वारी निमाज़ ॿी आहे इश्क वारी ॿी आहे मां चयो वाह वाह मुला शरीयत सूफी शरीयत इश्क जुदा करे छॾियो अबू बकर आशिका साहिब शरीयत उमर आशिका साहिब शरीयत उस्मान गनी आशिका साहिब शरीयत अली आशिका साहिब शरीयत हुसैन आशिका साहिब शरीयत छा तोखे इहा ही ख़बर न आहे जेके साहिब शरीयत हुया इश्क खां खाली हुया जे इश्क खां खाली हुजे हा तो सिद्दीक के दंगे पियो नाग नाग दंगे पियो सिद्दीक पांजी नजर मुस्तफा जे चेहरे का परे न पियो हटाए खणे को न पियो चे थोड़ा दा तू दंग हणंदो रह सिद्दीक मुस्तफा जे चेहरे पे नजर खणंदो रहंदो तू मारी दो रह सिद्दीक दीदार मुस्तफा कंदो रहंदो ॾाढा भेरा डंगाए सिद्दीक खुड़ी न हटाई आ खबर पई त तोखे इहा खबर न आहे त सिद्दीक निमाज़िया सिद्दीक गाज़िया सिद्दीक हबीब जो वफादार साहिब शरीयत शाह साहिब तरीक़त खबर पई त इश्क शरीयत का परे न आहे पर शरीयत इश्क का परे न आहे तव्हां के भी इश्क जेका मोहब्बत जेका हिन लोढ़ाई जी दरबार ते हिन लोढ़े वारे जी दरबार ते सियारे जी मौसम में छिके खणी आई आ यो मुल्ला इश्क न आहे त ॿियो छा आहे सदके सदके अज मौलवी न हेॾे वींदो न होॾे वींदो सख्ती ॾाढी आहे अॻ में ई प्रोग्राम वठण सां ॿुधाइण सां मूं चयो यार वॾी ॻाल्हि आहे अॻे त आयो हो सभु पाण हाणे घुरायो वियो त लोढ़ाई दरबार ते क़बूल पइजी वियो पंहिंजो अचण ॿियो आहे घुराइण ॿियो आहे चओ सुभान अल्लाह हिर निहार अर्ज़ पे कयूं यहूदी आयो आहे हबीब करीम जे साम्हूं सहाबी सभु वेठा आहिनि मुस्तफ़ा वेठो आहे हबीब खे दिस्तार आहे सहाबनि खे दिस्तार आहे मदीने वारे खे जुब्बो पातल आहे सहाबा खे जुब्बो पातल आहे हबीब खे दाढ़ी आहे सहाबा खे दाढ़ी आहे जीअं पाण सोणो हो तीअं ग़ुलाम बि सोणा एडी सारी जमायत सोनी छो थी नजर अचे जो सोहणन सां गॾु आयो जॾहिं हुनन सां गॾु हुजो त बूथ फिरी वञनि हैं हेॾे निहार हुस्न वारनि सां गॾु हसीन बणिजी विया निहार हबीब जी दरबार साम्हूं आयो आहे यहूदी वेझो आयो आहे पुछा कई ओ मुसलमान ओ मुस्तफ़ा जा गुलाम तव्हां ॿुधायो अवां जो महबूब कहिड़ो आहे अवां जो यार कहिड़ो आहे जंहिं ते सिर ॾेई वेठा आहियो जंहिं ते घोल करे वेठा आहियो जंहिं ते बच्चा ॿार तन मन कुर्बान करे वेठा आहियो सभु कुझु सब शे कुर्बान करे वेठा हो तो मौला अली शेर जली हक जो वली फातिह खैबर हाय इमाम हुसैन चो सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। अली जे लखते जिगर जी हिकड़ी गाल कयूं वया करबला जे मैदान में सब कुछ ॾिनई बच्चा ॾिनई मदीनो वतन ॾिनई कहिड़ो मदीनो जंहिंजे लाइ आशिक छा चवंदा आहिनि पो मौत मारे तमारे अगमी मौला साईं मदीनो ॾेखारे 15 ॾियारा रही मोटे थो मौला अगे न मार मदीनो वरी ॾेखार जेको न 20 साल मदीने में रहियो उन जी दिल मदीने सां कहिड़ी हूंदी पो मौत मारे तमारे अग में मौला साईं मदीनो ॾेखारे हाय अग में मौला साईं मदीनो ॾेखारे डॉक्टर ॾेखारे शल को ॾिहारो इन सुभान अल्लाह ते लोड़े शरीफ मूं त ॾिठो ज़िक्र सां करे जेका सुभान अल्लाह वारी ज़िक्र साईं कराई हुआ विसरी विसार न डॉक्टर ॾेखारे शल को ॾिहारो पस जे मोहम्मद मदनी जो पाड़ो वायो ॿियो वेठो विसारे अग में मौला साईं मदीनो ॾेखारे पो मौत मारे तमारे अग में मौला साईं मदीनो ॾेखारे आशिक भी आ माशूक भी आ हुसैन आशिक भी आ माशूक भी आ हबीब हुसैन ते आशिका हुसैन मुस्तफा ते आशिका कुल ते सवारी कराए सपियो गोद में विहारे सपियो चप चूसे सपियो जुबान चूसे सपियो पेशानी ता बोसा दे सपियो अज करबला जे मैदान में अकेलो जवान बीठो आ रब फरमायो मलाइक ए फरिश्ता लही वञ इमाम हुसैन खे चओ मूंखे मुंहिंजो रब मोकिलियो आ जेका शइ घुरी साथ ॾियाई न चयो सुभान अल्लाह मरहबा हुसैन मरहबा सुभान अल्लाह। मौली साजिद खे लौट ॾे त पोइ रंभूं कंदो बिना लौट दे सुभान अल्लाह ही नथी निकिरे बुध बुध घुर त जाए खिली पियो त रब मूंखे चवे आ न ये ज़मीन दी जाए मौली गुल मोहम्मद के चवे आ त चवांसि नई गाड़ी दी यार ये पर इमाम हुसैन आ जो सुभान अल्लाह चए तो मौला केड़ी शय आ जेका तो न ॾिनी हुजे जो घुरा केड़ी शय आ जेका तो न ॾिनी हुजे घुरा हुसैन घुरत ॾियाए मौला सब कुछ ॾिनुई सरदारी आ मुझे नाने खे ॾिनई नबियन जी सरदारी मुझे नाने खे ॾिनई वलियन जी सरदारी मुझे बाबे अली खे ॾिनई जन्नत जे औरतन जी सरदारी मुझी अम्मा जी जल फातिमा ज़हरा खे ॾिनई नौजवान शहीदन जो सरदार मु हुसैन खे बणाए छॾियो अल्लाह अल्लाह असां हसन हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार नानो भी सरदार बाबो अली भी सरदार ए जेको अम्मा खातून जन्नत भी सरदार मां भी सरदार आया बी का शय केड़ी शय जेका तो न ॾिनी आ घुराए मौला सब कुछ ॾेई छॾियो अथई सुभान अल्लाह जो पंजतन पाक सरदार जो सुभान अल्लाह सदके सदके हाय हाय तोखे त शुक्र आहे ही कोने अब नमाज नमाज साईं कपड़ा कोने अच्छा सब कुछ ॾिनो माए चिहा हुसैन जो सुभान अल्लाह हुसैन एडो सोहणो हो जो ॾिसी आ त हुअ ई सुभान अल्लाह एडो सोहणो हो जो ॾिसण सां सुभान अल्लाह निकिरी वञे यार
एडो हसीन हुसैन हिकड़ी शे को न ॾिनी माए छा मौला छा न ॾिनुई रब फरमायो मां पाण सखी आया तू घुरी न घुरी मां ॾींदो साए वठंदे चेथो मौला जो ॾींदे त बिस्मिल्लाह वठण लाइ तैयार आया ए हुसैन हजरत मूसा कलीमुल्लाह मुझो नबी आ उलुल अज़म नबी आ मूसा कलाम करण वारो नबी आ मूसा कलीमुल्लाह मुझी बारगाह में अर्ज कयो हो या अल्लाह मुखे पंहिंजो दीदार कराए मुझो मस्त लंतरानी ए मूसा दीदार करे को न सघंदे ॾिसी को न सघंदे हजरत मूसा दीदार जी घुर कई आ पर तुंहिंजो नानो सारे जहानन जो नबी सॼे जहानन जो महबूब आहे उन तुंहिंजो नानो उम्मानिया जे घर में सुतल हुयो मूं जिब्रील खे मोकिलियो जिब्रील वञ मुंहिंजे हबीब खे चओ रब जी ज़ात मुलाकात लाइ तोखे अर्श मुअल्ला ते घुरायो आहे बैतुल मुक़द्दस में बैतुल मुक़द्दस खां बाद पहिरियों आसमान ॿियो आसमान टियों आसमान चौथों आसमान पंजों आसमान छहों आसमान सतों आसमान सिदरतुल मुंतहा ला मकान अर्श मुअल्ला ते घुराए मां तव्हांजो दीदार करायो मास हुनखे मूं ॾिठो हुन मूंखे ॾिठो पर हुसैन तोखे करबला जे पिण ते इन ज़मीन ते जंहिं जाइ ते तू शहीद थींदे मां रब बग़ैर के घुर जे अल्लाह तो हुसैन के पंहिंजो दीदार कराईंदुसि मरहबा सुभान अल्लाह न चयो ई सुभान अल्लाह वधीक टाइम मां त वठंदो ई न आहियां मां कायल आहियां पंहिंजे टाइम जो पाबंद छो त मूंखां बाद खतीब अहले सुन्नत फाज़िले नौजवान मुझो हर दिल अजीज अल्लाह जंहिंजो पूरी सिंध में आवाज गूंजे पियो हजरत अल्लामा मौलाना साईं आशिक़ रसूल मोहम्मद आलम साहब नईमी दामत बरकातुहुम लालिया पंहिंजे रूहानी खिताब सां फ़क़ीरी खिताब सां इश्क वारे खिताब सां अव्हां खे पंहिंजे अव्हां जे दिलनि खे फैज़याब कंदा छो त ही दरबार आहे बि आशिक़ जी हिते सौदो भी इश्क जो आ हिते मोहब्बत आ हिते इश्की इश्क आ ओ मुल्ला ओ सूफी जे शरीयत के परे कंदे त ही दरबार साहब शरीयत वारन जी आ नमाजी भी पक्का है गाजी भी पक्का है हाजी भी पक्का है मदीने वारन जा पांधीड़ा भी है पर नमाज त छा न को तहज्जुद कज़ा कर न को चाश्त कज़ा कर खबर पइया तो लोड़े शरीफ जी दरबार ते इश्क मुस्तफा भी आहे तो शरीयत मुस्तफा भी आहे मरहबा मरहबा कयामत तई कायम दायम सुभान अल्लाह हरू बरू खई मुल्लन वारी शरीयत आ शरीयत वारी नमाज पढ़ण कम ज़नाना हल सही इहो वरी मायन खे मोकले नमाज मस्जिद में पढ़ाए ना पाण वेही रहा बस हाणे इमामत जे लाइ मायूं मोकिलियो नमाज पढ़ण कम ज़नाना हुसैन चो सुभान अल्लाह चे तो शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे चे तो शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे हुसैन चे तो अली अकबर दिनो मास अली असगर दिनो मास हजरत कासिम घोट दिनो मास ओने मोहम्मद दिनो मास मुस्लिम पाजो सको सोट दिनो मास मोहम्मद इब्राहिम दिना मास भाटिया दिना मास सोटल जा बच्चा दिना मास ए मुझा अल्लाह सब वठ वो भी तुझो शुक्रियो हुसैन तो अदा करे मुहर्रम जो महीनो इन महीने में अल्लाह वारन जो उर्सा गाल इमाम हुसैन अली मकाम जी इश्क में अची वई छो त इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर
इश्क जे दरिया हमें बेड़ो हलाए केर केर पीर कामिल खां सवा लहरियों लंघाए केर केर। अरे ये सुतल जवान ही सोनो साईं कि पीर साईं शहाबुद्दीन ये को टपाईदा उकारीदा। बाकी यार इश्क जी मंजिल सौली कोन है, इश्क में मुठा करणो आ। इश्क में गरणो आ। जो सुभान अल्लाह। आशिक जहर पियाक वेद सी विस्कल घणो कड़े आए कातिल जा हमा हमेशा हेराक लगन लव लतीफ चे फना चा फेराक तोड़े चिकिल चाक तब आहन सजो आमसी। अल्लाह जाबानो हबीब जी दरबार में आयो आ साहबी बेहारे तुस हजरत मौला अली शेरे खुदा हथ खावर तुस देख खबर ओ यहूदी तुझो कम केड़ो आ मुझे यार में चे तो अली मुखे दीदार करनो। हजरत शेरे खुदा चुस्त ही महबूबा हिए जो निहारे रोने लगो रोए पियो रोए पियो ज़ारो ज़ार दाह जो कहीं तो मुस्तफा सीने साला मरहबा मुस्तफा मरहबा। हाय केडियों कयूं दुश्मन नबी सा दगाऊं घुरे खैर जू पे उन्हनि ले दुआऊं अरबी जाम आहे कुर्बन में करारो असांजो नबी आ नबियन मान यारो। हाय मथस राज रब जो सबन खां वधारो असांजो नबी आ नबियन मान यारो। साईं भाकुर पातुस केडो खुश नसीबा जंहिंखे मुस्तफा जो भाकुर पए आशिक थी पियो। महबूब तो वो खुल्क वारो नबी आ परावन खे पंहिंजो बणाईंदो आ ऐं तूं वरी पंहिंजनि खे पराओ कंदो आहीं। वड़े वाह जवान महबूब परावन खे पंहिंजो करे तू भी हो कम कर जो परावा भी पंहिंजा थी वञनि। खुदा जो कसम असांजे अल्लाह वारन हकीकी खुदा वारन वट जेको भी आयो आ जॾहिं ईंदो आ ॾिसंदो आ त चवंदो आ मौलाना आप बहुत अच्छे हक बोलते हैं, तुम लोगों के पीर बड़े सोने होते हैं। सही ना चओ पीर तव्हांजा ॾाढा सोना हूंदा है। ओ मुझा दाहिर तवज्जो कर यहूदी रोई ॾिनो आहे हबीब सीने सालातुस साईं फरमायस छा अलीअ जे हथ वठण सां तोखे तकलीफ़ पहुती आहे चए थो न सिद्दीक कुछ चई चे तो न उमर कुछ चई चे न मुझे बे के साहबी तोखे तकलीफ देनी है चे तो न चे तो या रसूल अल्लाह फितहा का भी वमी के भी तकलीफ न देनी है। साईं मां अवां जो मुखालिफ हुयुस अवां जे घट वध गाल्हाईंदो हुयुस अवां के गारियूं ॾींदो हुयुस पर सोना खबर कान हूंदी ही तव्हां आयो अलाए कहिड़ा अवां जी सूरत कान ॾिठी हुयमि अवां जी सीरत कान ॾिठी हुई अवां जो जमाल कोन ॾिठो अवां जो खुल्क कोन ॾिठो तॾहिं त ॻाल्हियूं कंदो वेठो हुयुसि। हबीब हाणे जो तुंहिंजे वदुहा वारे चेहरे ते नज़र पई आहे मुस्तफा दिल थी चवे हिन दिल पर नबीअ जी कहिड़ी मुखालफ़त कंदोसि सॼी ज़िंदगी गफ़लत में गुज़ारी अथव। ज़िंदगी इहा आहे जो अॼु खां बाद हिन जवान जे दर ते वेही ग़ुलामी में गुज़ारजे। सोना जी हिन के कलमो पढ़ायो थो ये मुख
मुखे भी कलमो पढ़ाए कलमो भराए मुसलमान बनायो पांचो गुलाम बनायो हबीब उनके कलमो भरायो कलमो पढ़ाए गुलाम बनायो चौदे खबर रात रहते या मोटी नी दे चे या रसूल अल्लाह रात मोटी नी दुस छोट मामा पांजे गोठ जो चंगो मुसाया मां पांजे गोठ जो रईस आया सुपाने वनी या दावत सजे गोठ के दी दुस हलो बिलाल जे महबूब ने हलो हलो अबू बकर जे महबूब ने हलो हलो उमर जे महबूब ने हलो हलो मुस्तफा जो दीदार क्यों हबीब तुझे चेहरे दिसण सा दिल ठरी पई सुभान अल्लाह भला सुभान अल्लाह अज भी खुदा जो कसम महबूबत रोज़े अतर में आरामिया पर संदन जे मज़ार के दिसण वारा इन्हें समझदा है जणो यार जो दीदार थी हाजी गुलाम नबी महेसर दीदार मुस्तफा में बीठो हो यकदम पुलिस वारन वज वठी हाजी साहब के खयो हाजी साहब के गाड़ी में वेहारियो गाड़ी में वेहारे पकड़े करे जेल खाने दे खयो पिया वञल हाजी साहब चो हाणे काॾे वञा न को पाकिस्तानी वेझो आ जो सॾ कया सॾ कंदुसि त बि पुलिस वारा मनीदा कोल छो न जंहिंजे दर जो मेहमान आया उनखे सॾ कया छा पियो चवेसि चए पियो पंहिंजे दर ते सॾे हाय हाय बेशक सदके सदके पांजा कुर्ब करे पंज दर ते सदे हाय हाय पांजा कुर्ब करे हाणे इए छिन दे मानू छा चवंदा ओ साईं हाणे इए छिन दे मानू छा चवंदा पंज दर ते सदे पांजा कुर्ब करे पंज दर ते सदे पंजा कुर्ब करे हाणे इए छिन दे मानू छा चवंदा हाजी साहब शेर भी पढ़ंदो पियो वञे रोईंदो भी वञे पियो अॻियों जेको सूबेदार अॻियों सीट ते वेठो आहे सॼी राति को गश्त कयो हुई हाजी साहब खे पकड़े पाण अॻियों सुम्ही पियो अञा सुतो मस हाजी साहब जी दाह गुंबद खिज़रा में पहुती मदीने वारे साईं हुनखे पंहिंजो दीदार कराए चए थो मोटाए मोटाए हे निर्धन को लाहे हे गुलाम नबी आहे हे नबी जो गुलाम आहे इन मुखे सदियो आहे मां मुस्तफा जे गुलाम खे पकड़े जेल जे हवाले में करेस मु मुस्तफा जे दर ते छॾे वञेस हाय हाय यही थींदो आहे यही थींदो आहे सुभान अल्लाह सदके हैदराबाद में मुझो वाइज हुजे उर्दू में मुंह पे तकरीर कई तो एकड़ो पोढ़ो हो रोए वेठो मदीने जी गाल मुखे जी मौलाना साहब आपने जो बात की है कि हुजूर हयातुन नबी हैं जिंदा हैं अभी भी हैं वो रोए पे मैंने कहा क्या बात है कहने लगा अपनी बीवी के साथ अपनी जौजा के साथ मदीने की हाजिरी पे गया जब मक्का से मदीने गाड़ी में सफर किया रास्ते में मेरी पासपोर्ट मेरे पैसे मेरे पास जो भी सामान था कार्ड था मेरे और मेरी वाइफ का सारे के सारा सामान निकाल दिया गया जब मैं मदीने पहुंचा हुजूर के रोजे के सामने सुभान अल्लाह न चाहिए सुभान अल्लाह महबूब जे रोजे जे साम्हूं हिय जो वयुस घरवारी के चयुम हाणे वे हाणे छा कयूं कुछ ही ना है जो होटल वठो महबूब जे साम्हूं वेही रयुस ऐं चयूं या रसूल अल्लाह बच्चन सूधो आयो आहियां न पैसो बचो आ न पासपोर्ट आ न शुनाख्ती कार्ड आ हितों जो अलाह कहिड़ो कानून आ मां त फासजी वियुसि हाणे छा कयां चए थो कलाक वेही रहियुसि ॿ कलाक वेही रहियुसि 3 कलाक गुज़री विया 3 कलाकनि खां बाद में हिकिड़े हमराह पोयों
अची मुझी पुठीअ ते हथ रखियो हेठ अची साम्हूं वेही मूंखे मुंहिंजो सामान कढी ॾिनई चई तो उथी हल तुंहिंजे लाइ मूं होटल बुक कराई आहे हल तोखे ज़ियारतूं कराया ही जन्नतुल बक़ी आहे हे हज़रत अमीर हमज़ा जी मज़ार आहे सॼो मदीनो घुमायो मांस मदीनो चई मूंखे घुमाए करे वरी पंहिंजी रहाइशगाह में आंदई खाधो भी दे पियो पीतो भी दे पियो हर सामान ॾिनई तोहफ़ा ताइफ़ वठी पियो ॾे उमरो कराए जॾहिं मोकिलियो मोटियो मूं पुछा कई मांस केरु आहे चए थो अदा मां पाकिस्तानी आहियां लले जो आहियां जेब कतरू आहियां मदीने वारनि जा जेब कटींदो आहियां मके खां ईंदड़ मुसाफ़िरनि जा जेब कटींदो आहियां मूंखे 14 साल गुज़री आहे इहो कम कंदे मूं पोइ ते वॾी मिल्कियत ठाही आहे पर यार अॼु जॾहिं तुंहिंजो जेब कटियो अथव तो अहिड़े जवान खे दाह ॾिनी आहे जो मुस्तफ़ा जो तुंहिंजे करे दीदार थी वियो आहे हबीब चेहरो ॾेखारे फरमाया था ए मुंहिंजे मुसाफ़िर खे फुरण वारा हीअ अॻियां लहे काॾे दाह खणी विया ही मूं वटि वेठो आहे चए थो ओसी ताईं उथंदुसी कोन जेसी ताईं सामान न मिले जल्दी कर हिनखे उमरो भी कराए पर हर साल ही मदीने घुराईंदो रहेसि सॼो ख़र्च तूं कंदो रह हाय हाय वाह जी वाह सुभान अल्लाह या थई वाह सुभान आला हजरत छा तो चए तो तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले हबीब आयो महबूब के मोकिलियो कया एॾे होॾे न निहारियो हिते त वॾा वॾा माण्हू अजायल आहिनि अॼु हिन ॾियार में इंशाअल्लाह लोड़े में जेके आया से इंशाअल्लाह वीदा त मुस्तफ़ा जा गुलाम थी न चयो सुभान अल्लाह अल्लाह मोकिलियुस हबीब वञ दुनिया मुखे सुञाणे नथी मानन के का खबर कान्हे का के लात जा पुजारी है के हुबल जा पुजारी है के ईट जा पुजारी है के नौले जा पुजारी है के दाले जा पुजारी है के काठ जे बुत जा पुजारी है के पत्थर जे बुत जा पुजारी है वञ हिनन के चो त तव्हां जूं अखियूं बनाइण वारो अल्लाह हुआ तव्हां जी ज़ुबान बनाइण वारो अल्लाह हुआ ॿुधण वारा कन ॾियण वारो अल्लाह हुआ जेकॾहिं तोखां पुछल तूं केरु आहीं तूं चइजांइ त मां अल्लाह जो महबूब आहियां अल्लाह जो रसूल आहियां अल्लाह हिकु आहे वहदहू ला शरीक आहे अल्लाह जे हबीब फरमायो या मौला मां वञां मां जेकॾहिं चवां त ख़ुदा हिकु आहे हे पुछंदा रब आहे त काथे आहे पुछंदा त रब कीअं आहे कहिड़े नमूने जो आहे अल्लाह फरमायो त हबीब तू वञ तुझे अंदर तुझे जिस्म में मां अहिड़ियूं शयूं रखाए छॾियूं आहिनि जो माण्हू इएं पुछंदा ई कोन रुगो तोखे ॾिसंदा वेंदा मां रब खे मञींदा वेंदा मरहबा सुभान अल्लाह ओ महबूब मां पंहिंजी अख तोखे ॾिनी आहे अख जेका ॾिनी माए या तुंहिंजी न आहे मुंहिंजी आहे चेहरो जेको ॾिनो माए इहो चेहरो तुंहिंजो न आहे वजहुल्लाह ज़ुबान जेका ॾिनी माए इहा ज़ुबान तुंहिंजी न आहे लिसानुल्लाह मुंहिंजी आहे हथ जेके ॾिना माए इहे हथ तुंहिंजा न आहे यदुल्लाह हबीब जीअं ॾिसंदा वेंदा चवंदा त वजहुल्लाह वारो चेहरो थस यदुल्लाह वारा हथ थस लिसानुल्लाह वारी जुबान थस इहो मुस्तफ़ा तुंहिंजे मथो आशिक थींदा वेंदा ऐं तूं चओ चाहिनि जे आशिक थिया हो त कुल हुवल्लाहु हाय हाय वड़े वाला शारी खुश होते सुभान अल्लाह आशिक चो सुभान अल्लाह जॾहिं न आशिक थियनी अब आशिक तो मजबूर है अजो को आशिक मजबूर ना है महबूब जा आशिक मजबूर है अज महबूब जा आशिक मजबूर हा पो सिद्दीक जे साईं खे ॾिठो
बिस्मिल्लाह। उमर डिठो, उस्मान डिठो, अली डिठो, जुबैर डिठो, हजरत बिलाल डिठो, अबू जर गफारी डिठो, अबू अयूब अंसारी डिठो। मरहबा मरहबा, वाह जो वाह। गरीबा मिस्कीना अबू अयूब अंसारी मदीने जे ॿाहिरां पत्थरनि जी ज़मीन ते झूपड़ी अॼु वेठो आहे। ख़बर पई त मके खां हबीब मदीने अचनि था। मदीने वारनि मुस्तफ़ा जी इस्तक़बाल कई आहे। वॾा वॾा इंतज़ाम करे वेठा आहिनि, हर शइ जो इंतज़ाम आहे। पर अबू अयूब अंसारी सिधो वियो, पंहिंजी घरवारी खे चई बुहारी तॾे झाड़ू लगा। चई झाड़ू लगाया चाहो ची छो चे तू यार थो अचे। बिस्मिल्लाह मरहबा। ॾाढा नथो चवी, यार थो अचे, ताजदार थो अचे, अड़ियन जो आधार थो अचे, मिस्कीनन जो मन ठार थो अचे। चई अबू अयूब मूं ॾिठो आहे मके जूं घिटियूं सजायूं वयूं आहिनि, रस्ता सजाया विया आहिनि, रोड सजाया विया आहिनि, घर घाट सजाया विया आहिनि, ऐं तूं वरी झूपड़ीअ में फरमाई हा रब जे रहमत खां ना उम्मीद थियणो न आहे। महबूब जा आशिक सभु प्यारा आहियो, वञी इंतज़ार वञी करे अर्ज़ड़ो कंदासीं। मन ॿ घड़ियूं मुस्तफ़ा महिमान ॿ घड़ियूं। अब तू भी चवंदो हुई न अल्लाह वारा ईंदा आहिनि, हर को चवंदो आहे साईं साईं 2 मिंट साईं दुआड़ी घुर। अब चवंदो आहे न जंहिं तोखे रस्ते ते लातो आहे इन्हनि जो हक़ आहे या न आहे। पोइ निमाज़ में रड़ियूं कंदो वेठो ही। कलाक मुंहिंजो थियो आहे तुंहिंजे लाइ घणो आहे, ईअं तूं सभिनी मौलवियुनि खे घणो घणो चई विहारींदो हुई। छो त सुन्नियन खे बदहाज़मो कोन्हे। अज त जेकॾहिं न मां वेठो आहियां स्टेज ते 2 कलाक 3 कलाक 4 कलाक ॻाल्हायां पियो मुरकंदे, पर जेकॾहिं न बदहाज़मो हुजे हा न कलाक खां पोइ हीअं करे पेट में सूर पइजी वञे हा, पर हिते त नूर थो पवई। नूर जेकॾहिं न मां 2-3 कलाक वाइज़ कंदुसि, सुभाणे साईं मूंखे मल हणंदो काथे न काथे। चवंदो हाणे मुंहिंजी वारी आहे, कर लाचारी इंतजार। मुंहिंजा मिठा हर आलिम परे परे खां सफ़र करे था अचनि, हर आशिक जी दिलि चवंदी आहे ॿुधायां ॿुधायां वेठो ॿुधायां मुस्तफ़ा जी नात वेठो ॿुधायां। न चई सुभान अल्लाह। अर्ज़ पे कयूं कहिड़ी ॻाल्हि यादि आहे, निमाज़ में बीठो हूंदो ही अबू अयूब अंसारी जी ॻाल्हि खे पूरो कया। जॾहिं महबूब मदीने में आया सभु सहाबी विया साईं मुंहिंजे घर, साईं मुंहिंजे घर, साईं मूं इंतज़ाम कयो आहे। सभु जो गॾिजी आया त महबूबन फरमायो कंहिंजे घर हलां। मां रहमत वारो नबी हिन उठड़ीअ जी महार खे छॾियांसि तो, जाते उठड़ी वेंदी उते वेंदी, उते 3 ॾियारा महिमान थींदुसि। साधन जो 2-3 मिंट तरस आहे को असां बंदोबस्त कयूं, वॾा वॾा सावा गाह कटियूं, गाह कटे पंहिंजे दरनि ते बीठा मथे चढ़ी हुन उठ के गाह पिया ॾेखारनि। पर इहा ख़बर ई कान हुयनि त हिकु मुल्ला मौलवीअ जी उठड़ी न आहे। हिन उठ ते त मुस्तफ़ा सवार आहे, हे बुखायल कीअं हूंदी जंहिंते महबूब सवार थिए। इनखे उन कहिड़ी लॻंदी, बुख कहिड़ी लॻंदी, चओ सुभान अल्लाह। बुराकू जन्नत में पियो रोइनि त मुस्तफ़ा अलाह कहिड़े ते सवारी कंदो। ओ मिठा जॾहिं उठड़ी खे छॾियऊं, अल्लाह फरमाए जिब्रील जी मौला छिकेस काॾे न्यास जो जेको न झूपड़ी अॼु वेठो आहे, आसरो कयूं वेठो आहे। आसरो तव्हांखे आहे या न आहे? आहे आसरो? हा, मरण खां पोइ बि आसरो कंहिंजो अथई? कंहिंजो?
महबूब जो आसरो आ मदीने वारे जो सहारो आ जे तो गुनहगार गोलिए शफा जो अगर दर अदा आसरो कर मदीने मुनव्वर सुभान अल्लाह सुभान अल्लाह। है गुनहगार बोलिए शफा जो अगर दर अदा आसरो कर मदीने मुनव्वर है सजनों सखिया चे दर्जा सवाली अल्लाह दर्जा सवाली बिंदो गंज गोहर अदा आसरो कर मदीने मुनव्वर उठिया जरे उठड़ी सवार थियो हबीब उठड़ी सिद्धो हलिया हलंदे हलंदे अबू अयूब अंसारी जे उन झूपड़ीअ जे आडो मेहमान थिया उते वेठिया हबीब मेहमान थिया सभई पिया चल मदीने वारा ओ अबू अयूब अंसारी मुबारक हुजे जो यार तू जो मेहमान थियो न चई ओ मुझा मिठा अर्ज पे कयूं अल्लाह जा बानो निमाज में रब जी बारगाह में भी सुन्नी हुजे शियो हुजे वहाबी हुजे यहूदी वहाबी हुजे चित्रोली हुजे अहले हदीस हुजे अल्लाहु अकबर वाह सही वाह। अब काथे बींदो आ जो मस्जिद में ॻाल्हायो मस्जिद अल्लाह जो घर आ अल्लाह जो घर रब जे घर में पहुतो आ हाणे तो चवे इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी राह सिद्धी वाट ॾेखार बीठो मस्जिद में बीठो भी मस्जिद में वाह सही वाह रब जे तो अन्या ना आयो ई जा वाट ते वाह सही वाह वाह जो मस्जिद में आयो आ मुंह काबे दे थस हेडी वडी दाढ़ी इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ॾेखार रब चेस त इहा ई वाट सिद्धी नथो समझी सिद्धी ना है छा घर खुदा जो हेडो होडो चौंदो जी अल्लाह वालों के पास क्यों जाते हो अल्लाह से मांगो अल्लाह के घर में आके मांगो अरे अल्लाह के घर में मांग रहा है इहदिन सिरातल मुस्तकीम निमाज अल्लाह जिया सद अल्लाह जो थिस कोरट अल्लाह जी में बीठो सजदे जे आलम में आ रुक्याम जे आलम में आ सिद्धो बीठो आ जे तो इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ॾेखार सिद्धो गस ॾेखार सिद्धो रस्तो ॾेखार अल्लाह तो चवे भला केड़ो रस्तो सदके सदके वरी तो फिरे सिरातल लज़ीन अनअमता अलैहिम मौला उन्हनि जो रस्तो जनते तुझा इनाम हैं वाह वाह सही वाह। रब चेस पर निकिर नहीं तो निकिर ना आयो मस्जिद में आ आयो मुझे घर में आ मुझे दर ते अची चे तो मौला सिद्धो रस्तो ॾेखार पुछा रस्तो ॾेखार रब फरमाए तो पो निकिर पहिरों वञ इनाम वारनि ॾे पोइ अच मस्जिद में सुभान अल्लाह वाह सही वाह सुभान अल्लाह न चई सुभान अल्लाह अरे मस्जिद में अचण पहिरों तू जो बेकार पहिरों इनाम वारनि ॾे हलियो पहिरों लोड़े शरीफ ॾे हलियो आहे पहिरों अलाहाबाद हेॾो अलाहाबाद हेॾो लोढ़ो आहे हेॾो अलाहाबाद हेॾो अलाहाबाद हेॾो लोढ़ो होॾे रब जो प्यारो हेॾे बि रब जो प्यारो विच में कंडियारो सुभान अल्लाह काॾे वञे मुल्लो वेचारो वाह सही वाह शाबाश न चई सुभान इनाम वारन जो रस्तो ॾेखार रब फरमायो बाना पहिरों
वञे इनाम जन जे मथा मूं कयो आहे फउलाइकल लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीकीन वशुहदाए वस्सालिहीन व हसन उलाइका रफीका। अल्लाह जो कुरान तो चवे वो रस्तो केड़ो आहे इनाम वारा केर आहिनि जन जे मथा मूं इनाम कयो आहे फरमाए नबियन ते मूं इनाम कयो आहे। कुरान तो चवे नबियन जे मथो इनाम आहे सिद्दीकीन जे मथो इनाम आहे शहीदन जे मथो मुंहिंजो इनाम आहे ऐं सालिहन जे मथा मुंहिंजो इनाम आहे। बिस्मिल्लाह सुभान अल्लाह। टाइम पोड़ो थियो आहे जवान करे पोइ उथां थो चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई। पोइ इनाम वारा ही है न असां हिननि सां गॾिजी न मस्जिद में ईंदा हूं रब चवंदो आहे हाणे सिधो ई न चई सुभान अल्लाह। टाइम पूरो मुल्लो नूरो सुभान अल्लाह। वधीक कुछ न तो चवा हे साबिर हुसैन केस्टूं खणी आयो आहे मुख्तलिफ मौज़ूआत जो केस्टूं थ साईं मुर्शिद मुझे दिलबर साईं जी केसेट आहे ॿी ही केसेट आहे हिकिड़ी मुंहिंजी तकरीर जी शान अहल बैत ऐं ही केसेट आहे जेका गुज़रियल साल दरगाह लोड़े शरीफ से मकाम मुस्तफ़ा जंहिंजो मौज़ू आहे दरगाह बमकाम लोड़ाई शरीफ दरगाह जी केसेट आहे इहा त ज़रूर ख़रीद कंदे हे सभु केसेटूं ख़रीद कयो ॿुधो पढ़ो ऐं मां पंहिंजे वाइज़ खां पोइ 3 चंदा कंदो आहियां। 3 घणा चंदा न चई सुभान अल्लाह ॾींदो। पहिरों चंदो इहो अथई जेकॾहिं ख़ुदा तोखे 2 पुट ॾिना अथई 3 ॾिना अथई 4 तू परेशान थी वियो हूंदे अलाए कहिड़ो चंदो घुरदो मोली साहब नथा चओ सुभान अल्लाह। चंदो अलाए कहिड़ो कंदो। मां लाहौर में पियो वाइज़ कयो वॾो जलसो हुजे मुंहिंजो चंदो जी ॻाल्हि चंदे जी ॻाल्हि कई त मौलवियुनि जा कन उभा थी। मैंने कहा भाई सिंध से आया हूं भीख मांगने वाला नहीं पिंडण वारो कौन आया। चई छो तुम भीख क्यों नहीं मांगते। मैंने बोला हमारे पास भिटाई है। भिटाई छा तो चे तो पिन्या दर न पिन मत पिन दे पूरत न पवई। वाह सही वाह। असांखे हिन दरगाह जी माखी खोड़ा गुजारी दे हां माना माखी तैयार माखी जो पीतर त शुक्र वियो न हितो वारी माखी ते पो सॼो साल थो वॼा। हाफिज साहब चे पो छा खाईंदो ही गले जे लाइ साईं हाफिज अली अकबर साहब मो चो अञा त कुछ न थो खावास यार मां त रड़ थो कयां त 4 आवाज था निकरन चो सुभान अल्लाह। पो हेरे ॿुध चंदो जो सवाल पहिरों चंदो इहो आहे 2-3 बच्चा थई पुट थई आए न जे पुट अथई ताजो वाइदो कर दरगाह शरीफ ते त हिकिड़ो पुट कुरान जो हाफिज ऐं आलिम कंदुसि आल सुन्नत वट मत ओडे करीस वो तुझी मर्जी आ हिते मूं ते पाबंदी लगाई वई आ मां न चवंदुसि तुझी मर्जी है पर सुन्नी आलिम करेस जेको आशिकन जे कढ लगे। ॿियो चंदो शादी जी दुआ हाणे साईं कंदुई साईं दुआ करे शादी करे सुठी ज़ाल मिलेस वरी उन में औलाद थिएस पोइ पढ़ाईंदो हो भी चवंदा आहिनि न मुंहिंजा यार वाइदो करो वाइदो कराईंदा आहिनि पोइ तूं बि वाइदो कर खणी। हाणे ॿियो चंदो इहो अथई हाणे होॾे चई त टाइम पूरो हाणे पूरो कयो। ॿियो चंदो इहो अथई रात जो सुम्हंदो आहीं सभु बलोचिस्तान में वाइज़ कयो मूं चयो रात जो सुम्हंदा आहियो हिकिड़े उथी बीठो चई कॾहिं कॾहिं चोरी ते वेंदा आहियूं त न सुम्हंदा आहियूं
चोरी ते वेंदा न सुम्हंदा सॼी रात जाॻो मुंहिंजो चङो थियो सच त ॻाल्हाई रात जो सुम्हे न मदीने दे मुंह करे वुज़ू करे बिस्तरे ते वेही ऐं तस्बीह हथ में खणी मदीने दे मुंह करे मुझे साईं ते 100 भेरा सलात पढ़ी पोसम बिस्मिल्लाह वाह जो ऐं हिकड़ी रात एड़ी हुंदई हिक रात एड़ी ईंदई जो महबूब पांजो दीदार कराईंदई आमीन आमीन चओ बाबा चओ सुभान अल्लाह मुंहिंजा मिठा हाणे इन ॻाल्हि ते जेकॾहिं वाइज़ कयां त 2-3 कलाक खपनि पर मुंहिंजी आदत आहे चवंदो आहियां टाइम ओतिरो वठिजे छो त ॿिया उलमाए किराम बि इंतज़ार में आहिनि उहे बि वाइज़ कंदा नसीहतूं तकरीर कंदा खिताब कंदा अवां असां वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी अवां खे मुबारक हुजे मुझे तरफ का जो अवी पंध करे परे परे का सफर करे इन सियारे जी मौसम में इन दरबार शरीफ ते सालाने उर्स में इंदा हो जिंदगी बाकी तो वरी असां भी इंदासी मुलाकात थींदी रहंदी पर यार इन जो कदर इन जी खबर जदे मरंदे त पो पौंदो त लोड़े शरीफ ते वञण सां छा मिलियो बिस्मिल्लाह सुभान अल्लाह हाने तू मोटी नी दे ना हिकड़ो नागन खाधो मुल्लो मिली काने में अब दरगाह लोड़े शरीफ का था अचो छा मिलियो वे तू तो चवंदे छा हर शे मिलियो जिक्र मिली पो तू बुधाएस खणी उते जीअं चवई न छा मिलियो चमुला वे तो तोखे बुधाया छा मिलियो पो चो चाहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुला चवई न शिरक शिरक चो निभागा ला इलाहा इल्लल्लाह भी शिरक त पो तुझे बाबे जो जिक्र कर सच बुधायो हिते तवा आया हो नमाज खा के में तवा के तौहीद मिली न मिली ला इलाहा इल्लल्लाह हिते मिली इल्लल्लाह हिते मिली अल्लाह अल्लाह हिते मिलियो हु हिते मिलियो सुभान अल्लाह हिते मिलियो मुला हिते सौदो साफ़ आ जेको अचे हर गुनाह माफ़ आ हिते विख विख जी खुदा वट विख विख जो अजर थई हिते घड़ी घड़ी जो अजर थई 100 साल इबादत करे इन दरगाह लोड़े शरीफ ते जेको अज तू घंटो डेढ़ रात वेठो ही इन हिकड़ी घड़ी जी इबादत जेका है 100 साल जी इबादत का भली मुझा मिठा पो तुखे इन रात जो कदर कब्र में पहुंचंदे मलाइक खणी सामो ई दई हे अजूरो थई अजूर दिसी चोदे वञ मां हिकड़ी रात वेठो म साईं वारा हर रात उर्स कराइना त ॾाढो भलो थिया पर हिनन जी दरबार खुलियल हिते अचो खुदा जो कसम आ हर वक्त अच हिते जेके रोजे में सुता पिया आहिनि ये जागल था वेठा मुझे मौजू ते हलणो हुयो ऐं जेकॾहिं सिर्फ अकेलो हुजा हा त इन मौजू के हलाया हा अल्लाह मुझो चवण अवां जो बुधण कबूल फरमाए ऐं तकरीर मु कई घणा चंदा चे वर्तम घणा डाची वारी गाल साईं पूरी